नाज़रीन ॾखण में शहरनि पारां बिजली जी बदतरीन लोड शेडिंग खिलाफ़ शिकारपुर रतेदरो रोड ते एहतजाजी धरणो हुयो जंहिं करे ट्रैफिक मुअतल थी वई। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शकील धारे जो। जी शकील। जी ॾखण शहर में मौजूद आहियूं जिते शहरी इताद JU आहे ऐं नौजवान इताद पारां जेको बिजली जी डिघी लोड शेडिंग खिलाफ़ हिते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो पियो वञे। उन हवाले सां हिते जेके मुज़ाहिरीन उन्हनि खां वीचार वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिते खां वठी जेको आहे बिजली मुसलसिल बंदि आहे। 24 कलाकनि में जेको आहे 2 कलाक बिजली नथा हलाइनि। असांजो एहतजाज इहो ई आहे त असांखे लाइन पंहिंजी अलॻि करे ॾियो। असां पर मंथ घटि में घटि माना 20 लख रुपया कारखाना ऐं सिटी जा बिल असां अदा था कयूं। सॼो माहौल धर्म भरम थी वियो आहे। इन करे असां एहतजाज कयो आहे त फौरन जेको आहे बिजली बहाल कई वञे ऐं आवाम खे जेको आहे सुकून ऐं इत्मीनान ॾिनो वञे। बिजली हलायो, बिजली न हूंदे माण्हू घणा बीमारियुनि में वठिजी विया आहिनि ऐं घणा माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि। असां हिन जी मुज़म्मत था कयूं। हीअ अॼु असांजो चिताव आहे, जे बिजली सही न हली असां हिन जो दाइरो वसी कंदासीं पूरी सिंध। 24 घंटनि मां 2 घंटा बि असांखे लाइट न पी रहे। अहिड़ी गर्मीअ में निट उस में हर माण्हू परेशान आहे। असीं ख़ुदकशी करण ते मजबूर आहियूं। अहिड़े अज़ाब में असां जियूं पिया। असांजी गुज़ारिश आहे, अपील आहे, महिरबानी करे ॾखण शहर जी बिजली बहाल कयो। अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त मुसलसल 15 खां 20 ॾींहंनि खां हीअ जेका ॾखण शहर में हथरादू लोड शेडिंग कई पई वञे ऐं डिघी जेको आहे लोड शेडिंग बदि डिडक्शन जेका शहरनि मथां थिपी पई वञे। उन ख़िलाफ़ु अॼु शहरी इताद नौजवान इताद JU आहे ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ तंज़ीम आहिनि ऐं सिविल जेके हिते सोसाइटी जा माण्हू आहिनि उन्हनि पारां जेको धरणो हयो वियो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त हिसको रतो देरो जेके हिननि सां नाजाइज़ी करे रही आहे हथरादू लोड शेडिंग वधाए उहा ख़तमु कई वञे त जीअं हिते शहरी सुकून सां खणी सघनि।